अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां ईरान ते फ़िलहाल हमला रोकण जो हुकुम। मीडिया रिपोर्ट्स मूजिबि व्हाइट हाउस में इजलास दौरान नायब सदर जेडी वेंस ऐं जॉइंट चीफ ऑफ स्टाफ डैन केन ईरान जंग में शिदत आणण ते ख़दशा ज़ाहिर कया। डैन केन अमेरिका जे हथियारनि, गोले बारूद जे ज़ख़ीरनि ऐं उन खां सवाइ इम्कानी नाकारी नतीजनि ते ॻणिती ज़ाहिर कई। अमरीकी नशरियाती इदारे मूजिबि अमेरिका जे अहम हथियारनि ऐं गोली बारूद जा ज़ख़ीरा अॻे ई नुमाया हद ताईं घटिजी विया आहिनि। ईरान ते हमलनि जो सिलसिलो जारी रहियो त उन्हनि ज़ख़ीरनि ते दबाव विझी सघिजे थो। सदर ट्रंप ॿिनि हफ़्तनि में पहिरियों भेरो ईरान ते नए हमले जी मंज़ूरी न ॾिनी। अञा उहो वाज़े न आहे त हमला हिकु ॾींहं लाइ रोकिया विया या जंगबंदी कई वई आहे। ईरान जे मामले ते समूरा ऑप्शन्स मौजूद आहिनि। व्हाइट हाउस जे ईरान ते हमला रोकण वारे फ़ैसिले बाबति अमरीकी मीडिया जी रिपोर्ट्स ते रद्द अमल। व्हाइट हाउस जे सुषमा जे सेक्रेटरी स्टीवन जोंग चयो त ट्रंप सदाईं सफ़ारती हल खे अवलियत ॾिनी आहे। जेकॾहिं ईरान असांजे इतिहादनि ख़िलाफ़ या हॉर्मुज़ में हमलनि में शिदत आंदी त सदर समूरा ऑप्शन्स बरक़रार रखिया आहिनि। ईरान लाइ सुञाणप वारो दग हिकु ई आहे त मुआदे लाइ ॻाल्हियुनि ॾांहुं अचे। ॿी सूरत में ईरानी ॼाणनि था त छा थी सघे थो। अमेरिका गुज़िरियल ॿिनि रातिनि में पंहिंजा हमला रोकिया त ईरान बि जवाबी कार्रवाइयूं रोके छॾींदो। ईरानी फ़ौज जे तर्जुमान मोहम्मद अकरमिनिया चयो आहे त अमेरिका स्ट्रेटेजिक पॉलिसी जे हवाले सां थकिजी पियो आहे। उन वटि का बि वाज़े हिकमत अमली न आहे। 14 खां 15 ॾींहं जी जंग दौरान ईरानी फ़ौजी कार्रवाइनि में कुझु ख़ासियतूं हुयूं। हमलनि में मुख्या टारगेट अमेरिकी रेडार ठिकाणा ऐं खेनि मदद मुहैया कंदड़ मर्कज़ हुया। हमलनि जो मक़सदु अमेरिका खे वधीक हमलनि खां रोकणु हो। ईरानी पासदारनि ऐं इनकलाब फोर्सिस पारां अमरीकी फ़ौजी अॾनि ते 11 वेड़ाक जहाज़ तबाह करण ऐं 15 ॾींहं जी जंग दौरान 200 अमरीकन खे मारण जी दावा। पासदारनि ऐं इनकलाब जे तर्जुमान ब्रिगेडियर जनरल मुहिबी इंटरव्यू में चयो आहे त अमरीकी दिफ़ाई निज़ाम एॾो त कमज़ोर थी चुको आहे जो ईरान जा ड्रोन ऐं मिसाइल बिना कंहिं रंडक जे हदफ़नि ताईं पहुची रहिया हुआ। इसराइल खे ख़बरदार कयो त इसराइल जंग में ॿीहर शामिल थियो त आफ़त खे मुंहुं ॾियण लाइ तयारु रहे। बरतानिया खे न्यापो ॾिनो त हाणोकिन ॾींहंनि में हिकु बमबार जहाज़ बरतानिया जे फ़िज़ाई अॾे तां उॾाम कई हुई। जेकॾहिं बरतानिया अमरीका सां सहकार कयो त असांजो जाइज़ हदफ़ हूंदा। भारतीय शागिर्दनि गोदी मीडिया जे कूड़नि दास्ताननि ऐं पाकिस्तान में एजेंट हुजण जे इल्ज़ामनि जा बखिया उटड़ी छॾिया। जंतर मंतर में काकरोच जनता पार्टी जे एहतजाज दौरान 23 ॾींहं ताईं बुख हड़ताल कंदड़ नेहा चयो त कश्मीर में हलंदड़ पायलट गन्स जा शुरा नई दिल्ली ताईं पहुची विया आहिनि। दिल्ली फसादनि ऐं कश्मीर में माण्हुनि खे पाकिस्तान जो एजेंट सॾियो वञे थो त अवाम मञे वरितो। अॼु जॾहिं पंहिंजे हक़ लाइ एहतजाज कंदड़ शागिर्दनि खे पाकिस्तानी एजेंट सॾियो वियो त ख़बर पई पहिरियों वार बि कूड़ो हो। उहो सभु कुझु उन करे थियो जो असां ईअं थियणु न ॾिनो। गोदी मीडिया मुल्क जे हिकु तबिके खे पाकिस्तानी एजेंट सॾींदे रही त सभु ख़ामोश रहिया। हाणे सभिनी खे ख़बर पइजी वई त उहो सभु कुझु कूड़ो हो। भारतीय चीफ जस्टिस जे तकरारी बयान जे नतीजे में ठहियल नौजवाननि जी तंज़ीम काकरोच जनता पार्टी अहिड़ी शागिर्द तहरीक जो वेस ओढ़े वरितो जंहिंजो शुमार भारत जे वॾनि शागिर्द तहरीकुनि में थियणु लॻो। काकरोच जनता पार्टी गुज़िरियल हिकु ॾहाके में मोदी ख़िलाफ़ थियल हिकु वॾे एहतजाज जी क़यादत कई। इन ई तहरीक जे दॿा हेठि भारतीय तालीम जे वज़ीर धर्मेंद्र प्रधान इस्तीफ़ा ॾिनी। काकरोच जनता पार्टी इस्तीफ़ा खे जमहूरियत जी फतह करार ॾींदे चयो त अञा हिकु इस्तीफ़ा आई आहे, जिदोजहद ख़तमु नाहे थी।
प्रिया कुमारी खे आज़ाद कयो। महरम जे ॾींहं ते उहा सबील पई विराए, उनखे किडनैप करे रश में खणी विया। उनजा माउ पीउ रोइनि था। उनखे 5 साल थी विया आहिनि उन वाक़े खे। उनजा पीउ मां हाणे परेशान आहिनि, रोअनि था। तव्हां उन्हनि खे पंहिंजी बछड़ी वापसि कयो। प्रिया कुमारी खे आज़ादु कयो। नंढड़ा मासूम ॿार आहिनि उहे बि आज़ादु कयो। जेकी पुलिस, सिंध जी पुलिस औरतुनि खे डंडा थी हणे, उहो बि ग़लति आहे, उहो बि न हणे। के चवनि पिया त असांखे ख़बर आहे त दाड़ेल खणी विया, के चवनि पिया दाड़ेल मरी वियो, के चवनि पिया फलाणे MNA वटि आहिनि, के चवनि था ढीरे MNA वटि आहिनि, MP वटि आहिनि। असांजी नियाणियुनि खे बि आज़ादु कयो, हुन बच्चनि खे बि आज़ादु कयो। बिलावल खे अर्ज़ु आहे त उहो प्रिया कुमारी खे आज़ादु कराए, ॿारनि खे बि आज़ादु कराए। असां प्रिया कुमारी खे आज़ादु करणु चाहियूं था, उनखे आज़ादु कयो। उजाला परवीन खे आज़ादु कयो, नवीद लाशारी खे प्रिया कुमारी ऐं ॿियनि ॿारनि जी बाज़ियाबी लाइ संजय मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज, मुज़ाहिरनि में ॿारनि जी बि शिरकत। लाड़काणनि जे मुराद वाहन महले में हिकु औरत जी अॻुवाणी में ॿारनि जो एहतजाज, मुगी ॿारनि जी बाज़ियाबी जो मुतालबो। औरत चयो त कंहिं बि तनज़ीम सां तालुक़ु न आहे, पाड़े जे ॿारनि खे गॾु करे प्रिया कुमारी लाइ एहतजाज पई कयां। प्यारा लाइ कॾहिं चवनि था त दाड़ेल खणी विया, त वरी कॾहिं चवनि था फलाणे MPA ऐं MNA वटि आहे। खेरपुर नाथन शाह में बि PTLF जे सॾ ते प्रिया कुमारी ऐं ॿियनि मुगी ॿारनि जी बाज़ियाबी लाइ एहतजाज। नारेबाज़ी टंडो आदम में क़ौमी अवामी तहरीक ऐं ॿियनि सियासी समाजी तंज़ीमुनि जो मुगी ॿारनि जी बाज़ियाबी लाइ एहतजाज। अगर प्रिया कुमारी मुझे तक जी न्याणी हुजे, मुझे NA जी, तो या तो उनखे आउं बाज़ियाब करायां, या तो आउं पंहिंजे MNA तां इस्तीफ़ा ॾेई वञा, पर आउं उन लाइ आवाज़ बुलंद करियां। ही फ़र्ज़ु उते जंहिं तक जी आहे, उनजे MNA जो फ़र्ज़ु आहे, उनजे MPA जो फ़र्ज़ु आहे, उनजे सेनेटर जो फ़र्ज़ु आहे त उन न्याणीअ खे बाज़ियाब कराए उते पहुचायूं। जमीलुल जमा साहब हमारे बड़े हैं, उनके लिए बड़ा एहतराम है। अल्लाह करे कि उनके डिस्ट्रिक्ट, उनके इलाके की सारी बहन बेटियां हिफ्ज़ व अमान में रहें, कभी कोई ऐसी वहाँ पे कोई सूरत हाल ना हो। जदोजहद हुई है, बहुत इंक्वायरी हुई हैं, और हम अब भी पूरी कोशिश कर रहे हैं कि हम उसको अल्लाह करे वो अपने वालिदैन से मिले। और आप मज़ीद कोई बात हो तो आप उनके जो वालिदैन हैं, आप उनसे बात कर सकते हैं कि वो मुतमइन हैं या नहीं है। प्रिया कुमारी के मामले ते नासिर शाह जो मखदूम जमील ज़मान के जवाब। कराची में मीडिया से ॻाल्हाईंदे नासिर शाह चयो त दुआ आहे त मखदूम जमील ज़मान साहब जे इलाइक़े जूं समूरियूं न्याणियूं महफ़ूज़ हुजनि, कॾहिं में प्रिया कुमारी जहिड़ी सूरत हाल पैदा न थिए। प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ घणियूं कोशिशूं वरितियूं वयूं आहिनि, अञा बि वरितियूं पई वञनि। पूरी कोशिश आहे त प्रिया कुमारी वारसनि खे मिले। असां प्रिया कुमारी जे वारसनि सां राब्ते में आहियूं, 2 ॾींहं अॻु मुलाक़ात बि कई हुई। प्रिया कुमारी जे वालिदिन सां पुछा करे सघो था त उहे मुतमइन आहिनि या न। मखदूम जमील ज़मान टाइम न्यूज़ खे ॾिनल इंटरव्यू में चयो त प्रिया कुमारी मुझे तक मां अगवा थे हाँ त बाज़ियाब कराया हाँ या MNA तौर इस्तीफ़ा ॾिया हाँ। प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ इलाइक़े जे MNA ऐं MPAs ऐं सेनेटर्स खे किरदारु अदा करणु घुरिजे। जलालपुर केनाल सूदो, सिंधु दरिया ते केनाल कढण खिलाफ़ सिंध में SUP जे सॾ ते मुज़ाहिरा। कराची में 3 तलवार ते धरणे दौरान वकीलनि, शागिर्दनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि जी शिरकत। सिंधु दरिया मां जलालपुर केनाल कढण खिलाफ़ SUP जे सॾ ते मुज़ाहिरा ऐं धरणा। हैदराबाद, मीरपुर ख़ास, टंडो मोहम्मद शदादकोट, खैरपुर, कंदकोट, जेकाबाद, उमरकोट ऐं जामशोरे में मुज़ाहिरा। ठोलो, काज़ी अहमद, सकरन, ढोरो नारो, दड़ो, 60 मेल, खानोट ऐं पक्का चांग में भी मुज़ाहिरा किया विया। गंबट, मोरो, गुलाब लगारी ऐं बख्शापुर में भी मुज़ाहिरा करे नारेबाज़ी। मेहड़, खैरपुर नाथन शाह, गेरेलो ऐं भान सीदाबाद में भी मुज़ाहिरा किया विया। अॻुवाननि चयो त CCI में फ़ैसिलो कयो वियो हो त सिंधु दरिया मां को बि नओं केनाल न कढियो वेंदो। जलालपुर केनाल सिंध जे पाणी ते धाड़ो आहे। पहिरियों ते रुते गैरकानूनी केनाल बंदि करे सिंध खे हिसे जो पाणी ॾिनो वञे।
डाउन स्ट्रीम में माशाल्लाह पानी सुठो आहे, हींअर असांजो रोज़गार सुठो आहे। असां चवंदा आहियूं ईअं दरिया वसंदो रहे सदाईं मौजनि मस्तनि मौजे। पानी आयो आहे, शुक्र आहे मालिक जो, बचनि जी रोज़ी मिले थी, असां इन में ख़ुशि आहियूं। त अलाह करे इन खां वधीक पाणी थिए, जीअं पाणी वधंदो ईअं असांजी रोज़ी वधंदी। परेशानी पहिरीं हुई, हाणे जेको आहे रोज़ी थोरी घणी थिए पई, पोइ हाणे हिन में अलाह साईं ॾे पियो पिया टाइम करियूं। हींअर पाणी आयल आहे, मालिक रोज़ी थिए थी, जेको शुक्र आहे मालिक मिले पियो गंज। असां मलान जी रोज़ी पाणी सां आहे। कोटड़ी बैराज वटि पाणी जे वहकरनि में वाध खां पोइ डाउन स्ट्रीम छोर शुरू। 11 महीननि खां पोइ 3165 क्यूसेक पाणी डाउन स्ट्रीम में छोड़ के वियो। मुहाणनि में ख़ुशी जी लहर, ॿेड़ियूं लाहे रोज़गार शुरू करे छॾियो। कोटड़ी बैराज अप स्ट्रीम में 44,660 क्यूसेक पाणी रिकॉर्ड, 41,495 क्यूसेक पाणी वाहन ऐं इज़ाफ़ी पाणी डाउन स्ट्रीम में छोड़ के पियो वञे। गुडू बैराज से नंढी बोर्ड डिक्लेयर, पानी वहकरा 2,50,584 क्यूसेक ताईं पहुची विया। कादरपुर बचा बंद के पानी पाइण लॻो। ॻोठाणनि में ख़ौफ़, सखर बैराज वटि बि पाणी वहकरा वधी 1,32,290 क्यूसेक थी विया। कोटड़ी बैराज वटि 44,660 क्यूसेक पाणी रिकॉर्ड। आज़ाद कश्मीर के मीरपुर डिवीजन में सुभाणे रथियल चूंडुनि लाइ पोलिंग जो सामान पहुचायो वियो। रिटर्निंग ऑफिसर्स पारां पोलिंग जो सामान टिनी ज़िलनि के प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स हवाले। सिक्योरिटी जा फुल प्रूफ इंतजाम। आज़ाद कश्मीर कानून साज़ असेंबली के चूंडुनि के पहिरें मरहले में मीरपुर डिवीजन के 3 ज़िलनि मीरपुर, कोटली और बंभर के 13 तकनि ते पोलिंग सुभाणे थींदी। पीपुल्स पार्टी, नवाज़ लीग, पाकिस्तान पार्टी और ॿियनि सियासी पार्टियुनि तोड़े आज़ाद उम्मीदवारनि सूधो 296 उम्मीदवार मैदान ते लथल। चीफ इलेक्शन कमिश्नर आज़ाद कश्मीर जस्टिस रिटायर्ड गुलाम मुस्तफ़ा मुगल चयो आहे त वोटिंग के अमल में रंडक विझंदड़नि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। अवाम के पंहिंजी मर्ज़ी जा नुमाइंदा चूंडण जो हक़ आहे। राय के हक़ जो इस्तेमाल में मज़बूत जमहूरियत की ज़मानत है। बे पासे चीफ सेक्रेटरी आज़ाद कश्मीर खुशहाल खान प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त आज़ाद कश्मीर में चूंड अमल की बाज़ाब्ता शुरूआत सुभाणे थींदी। रंडक विझंदड़नि ऐं अमुन ख़राब कंदड़नि खिलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। आज़ाद कश्मीर के अवाम इंतशारी टोलनि खे रद्द करे जमहूरी अमल ते एतमाद कयो। समूरा रियासती इदारा पुरअमन चूंडुनि लाइ तैयार आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अवाम सां बसियुनि, रस्तनि ऐं एयरपोर्ट्स जा वाइदा कया पिया वञनि। अहिड़नि वाइदनि जी आशा करियूं था, पर अवाम लाइ ठहंदड़ शइ जो तोहफ़ो न हूंदो, वो अवाम के हक़ जो हूंदो आहे। मूं पाण गुज़िरियल बजट में मीरपुर एयरपोर्ट लाइ पैसा रखाया हुआ, जंहिं स्टेडियम में पीपुल्स पार्टी जा मुखालिफ़ तनक़ीद कंदा रहिया हुआ, उहो पीपुल्स पार्टी के दौर में ठहियो। असां कश्मीर के अवाम के हाकिमियत, मिल्कियत ऐं रोज़गार जो हक़ ॾियणु घुरूं था। कश्मीरनि खे हक़ मिली वञे त खेनि अहिड़नि तोहफ़नि जी ज़रूरत न पवंदी। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात, छाछड़ो, डाहली ऐं नंगर पार्कर समेत थर के ॿियनि इलाइक़नि में बरसात। केतिराई कच्चा घर टही पट। कमर शहदाद कोट, बीरो खान ऐं सेजावल जूनेजो में बि वसकारो। पीडीए में मूजिब अॼु सखर, घोटकी, कशमोर, चेकाबाद, कमर शहदाद कोट ऐं खैरपुर में तेज़ बरसात जा इम्कान आहिनि। नवाबशाह, उमरकोट, मीरपुर ख़ास ऐं टंडो मोहम्मद खान में भी बरसात जा इम्कान। थरपारकर, उमरकोट, मीरपुर ख़ास, बदीन, सांगल, टंडो मोहम्मद खान, टंडो अलियार, हैदराबाद, मटियारी ऐं शहीद बेनज़ीराबाद में शहरी बोझ जो खदशो। कराची, हैदराबाद ऐं सखर में हज़ारें अफ़गाननि के सुञाणप कार्ड जारी थियण जो इंकशाफ। ज़ेरिन मूजिब कराची, हैदराबाद ऐं सखर रीजन में तरसियल अफ़गाननि के 11,500 सुञाणप कार्ड जारी किया विया। अफ़गान शहरनि के सुञाणप कार्ड जारी करण में नादरा जे अॻुवाणनि ऐं हाणोकनि अमलदारनि जे मुलस हुजण जा सबूत मिली विया।
नादरा अमलदारनि ख़िलाफ़ सबूत मिलण बाद वॾे पैमाने ते कार्रवाई जो फ़ैसिलो। ज़रीन मूजिब जाली दस्तावेज़नि, कूड़ी राइश ऐं जाली ख़ानदानी डेटा सां सुञाणप कार्ड ठाराईंदड़ नेटवर्क जा कुझु जवाबदार गिरफ़्तार किया विया आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि खां पुछा जारी। क़ौमी सुञाणप वारे निज़ाम में जालीसाज़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो फ़ैसिलो कयो वियो आहे। गिरफ्तारी खपे थी, मां उत दम बि न इहो साईं झलियूं वेठी आहे। मुंहिंजो बच्चो कचो अथई, जंहिंजी त उमिरि बि न वई, मुंहिंजी केतिरी उमिरि हुयसि बादशाह जी। अरे मूंखे चवंदी आहे मां जो फरान हुयो पियो थी, मां जे फरान खे गोलियूं लॻियूं थी अलाह। 5 मिंट में परे न कंदी मां अखियुनि जॻो, मुंहिंजी अखियुनि जॻो अदा मां जो हूंदो फरान। ऐं कंदकोट में दुकान मालिक कम खां जवाब ॾियण ते गोलियूं हणी पोरियत नीगर खे क़त्ल करे छॾियो। झूलेलाल बाईपास ते दुकानदार मुमताज़ चाचड़ पिस्टल जा फायर करे पोरियत नीगर फरहान सोलंकी खे क़त्ल कयो। लाश अस्पताल मुंतक़िल। वारसनि जो चवणु आहे त नीगर पीउ ऐं माउ खे हिकिड़ो ई पुटु हो। 300 रुपया ॾियारी ते कमु कंदो हो। बीमार थियण बाद दुकान मालिक खे कम खां जवाब ॾिनो हो। दुकान मालिक मुमताज़ चाचड़ कावड़ जी खेसि गोलियूं हणी क़त्ल कयो। जवाबदार दुकान मालिक खे गिरफ़्तार करे इंसाफ़ करण जो मुतालबो।